सखर ब्यूरो चीफ सैयद नईम हैदर शाह सखर इंतज़ामिया जी नाअहली सबब शहर में सफ़ाई जो निज़ाम नाकारा बणियल। अक्सर रोडन ते नालिन जो पानी बीठल, जगह जगह ते गंदगी जा ढेर। एहतजाज ख़बर मूजिब सखर म्यूनसिपल कॉर्पोरेशन ऐं पब्लिक हेल्थ खाते जे नाअहली सबब शहर में सफ़ाई जो निज़ाम नाकारा बणिजी चुको आहे। शहर जे कारोबारी तोड़े रिहायशी इलाइक़नि में सफ़ाई न थियण सबब जगह जगह ते गंदगी जा ढेर लॻल आहिनि। शहर जे मुख्य कारोबारी मर्कज़ घंटा घर, फ्रियर रोड, इंजण शेड कॉलोनी, नओ पुंड, माइक्रो कॉलोनी, कुरैशी ॻोठ, दबा रोड, गरीबाबाद, तेर चौक, भुट्टा रोड समेत अक्सर इलाइक़नि में सफ़ाई न थियण सबब नालिन ऐं गटरनि जो गंदो पाणी रोडनि ते काही पइजी रहियो आहे। होॾां कुरैशी ॻोठ जे रहवासियुनि पारां सफ़ाई न थियण ख़िलाफ़ एहतजाजी मुज़ाहिरो कयो वियो। उन मौक़े ते मुज़ाहिरीन चयो त शहर में सफ़ाई न थियण सबब जगह जगह ते गंदगी जा ढेर लॻल आहिनि। सखर म्यूनसिपल कॉर्पोरेशन ऐं पब्लिक हेल्थ खाते पारां शहर जी सफ़ाई जे मुद में करोड़नि रुपया ख़र्च कया पिया वञनि, पर तंहिं बावजूद शहर में सफ़ाई न हुजण बराबर आहे। हुननि मुतालबो कयो त शहर में सफ़ाई जी सूरत हाल खे यकीनी बणायो वञे। न्यूज़ सिंध एक्सप्रेस न्यूज़ सखर।